नाज़रीन ख़बर है जमाल थाने के इलाके में करमपुर के गोठ जानमोहन जाफरी में जाफरी बिरादरी की बिंदुर में कार तकरार तां झेड़ो थी पियो है। लठियों कुआरियों ऐं गोलियों लगण सबब एक धुर जा एजाज जाफरी गुलाम हैदर जाफरी ऐं ॿी धुर जा शाह दोस्त जाफरी गुलाम यासीन जाफरी ऐं दिलमुराद जाफरी समेत ॿिन्ही धुरनि जा 5 ॼणा शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि। जमाल पुलिस इंचार्ज अब्दुल लतीफ़ मीरानी पंहिंजी टीम सां गॾु वाक़े वारे हंधि पहुची झेड़ींदड़ धुरनि खे मुंतशिर करे वाक़े के ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ करमपुर सरकारी अस्पताल आंदो। इब्तिदाई इलाज खां पोइ वाक़े जे 2 शदीद ज़ख़्मियुनि खे वधीक इलाज लाइ लाड़काणे अस्पताल मुंतकिल कयो वियो। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो जॾहिं धुरनि में छिकताइण वारी सूरत हाल आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।